बुलेटिन में अवां खे भलीकार चऊं था। सबका पहिरीं अवां खे आगाह कंदासीं। हुकूमती इताद ऐं पीडीएम जो सरबराही इजलास अॼु 3 वॻे थींदो। पीडीएम जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद मुस्तक़बिल जे हिकमत अमली ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में मौलाना फजल रहमान, शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिन इतादी पार्टियुनि जा अॻवान शिरकत कंदा। पीडीएम जे इजलास बाबति अवां खे आगाह कयूं पिया। हुकूमती इताद ऐं पीडीएम जो सरबराही इजलास अॼु 3 वॻे थींदो। पीडीएम जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद मुस्तक़बिल जे हिकमत अमली ते वीचारियो वेंदो। इजलास में मौलाना फजल रहमान, शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिन इतादी पार्टियुनि जा अॻवान शिरकत कंदा। इजलास बाबति अवां खे आगाह कयूं पिया। हुकूमती इताद ऐं पीडीएम जो सरबराही इजलास अॼु 3 वॻे थींदो। पीडीएम जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते वीचारियो वेंदो। इजलास में मौलाना फजल रहमान, शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिन इतादी पार्टियुनि जा अॻवान शिरकत कंदा। हुकूमती इताद ऐं पीडीएम जो सरबराही इजलास अॼु 3 वॻे थींदो। पीडीएम जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते वीचारियो वेंदो। इजलास में मौलाना फजल रहमान, शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिन इतादी पार्टियुनि जा अॻवान शिरकत कंदा। हुकूमती इताद ऐं पीडीएम जो सरबराही इजलास अॼु 3 वॻे थींदो। पीडीएम जे इजलास में सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते वीचारियो वेंदो। इजलास में मौलाना फजल रहमान, शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिन इतादी पार्टियुनि जा अॻवान शिरकत कंदा। इजलास बाबति अवां खे आगाह कयूं पिया। हुकूमती इताद ऐं पीडीएम जो सरबराही इजलास अॼु 3 वॻे थींदो। नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं। सुप्रीम कोर्ट में 5 जजिस जी मुक़ररी ते गौर वीचार लाइ जुडिशियल कमीशन जो इजलास अॼु थींदो। चीफ जस्टिस अमृता बंदयाल जी सरबराही में जुडिशियल कमीशन जो इजलास थींदो। जुडिशियल कमीशन जे इजलास में सुप्रीम कोर्ट में 5 नवं जजिस जी मुक़ररी जे हवाले सां गौर वीचार कयो वेंदो। ज़रीन मूजिब लाहौर हाई कोर्ट जे जस्टिस वहीद खे सुप्रीम कोर्ट जो जज बणाइण ते गौर वीचार कयो वेंदो। पिशावर हाई कोर्ट जे जज जस्टिस कैसर रशीद खान खे बि सुप्रीम कोर्ट जो जज मुक़रर करण ते गौर वीचार कयो वेंदो। ज़रीन मूजिब सिंध हाई कोर्ट जे जस्टिस हसन अज़हर रिज़वी, जस्टिस शफ़ी सिद्दीक़ ऐं जस्टिस नेमतुल्लाह जे नालनि ते बि गौर वीचार कयो वेंदो। आगाह कयूं पिया अवां खे। सुप्रीम कोर्ट में 5 जजिस जी मुक़ररी ते गौर वीचार लाइ जुडिशियल कमीशन जो इजलास अॼु थींदो।